कोई संत तव्हां खे सिधो सिधो चए न कि हा हे नाम जप श्री राम जय जय राम, हे विजय मंत्र आहे, हा न, इहो जाप कर, सब पाण ई भलो थींदो, हर जगह तुझी जीत थींदी, तू काथे भी हारजंदे कोन प्यारा, भरोसो कर, न ईंदो भरोसो। माण्हू उन विश्वास सां श्रद्धा सां शायद जाप भी न करे, पर इते ई अगर संत चवन बुध भाई ठीक सुबह जो 4:15 बजे उथ, चओ हरे राम, एतिरे में ई कन खड़ा थी वेंदा, यानी कुछ अलग करण लाइ चवंदा संत। हाँ, सुबह साणी थोड़ी उथारींदा सुबह जो थधि में, कुछ तो नयो ॿुधाईंदा। हा भाई सुबह जो 4:15 बजे तोखे उथणो आहे, जी साईं। अच्छे रंग जा कपड़ा पाइणा अथई भाई, कारा न पाइजां ग़लतीअ सां, जी साईं। अच्छा पाईंदुमि, हे साओ तला आहे न, हिते हली वञा, जी साईं। सुठो हिकिड़ो आसन खणी वञा, मेरो न खणी वञा, जी साईं। उते विछाए करे वेहिजां, जी। ॿ 4 नींबू गॾु खणी वञा भाई, बस इती त अहिड़ो भरोसो अची वेंदो कि हाणे त मुंहिंजा सभु कम ठही वेंदा, बुरी बाधाऊं जेके आहिनि सभु ख़तम थी वेंदियूं। 2 4 नींबू खणी वञा, जी साईं। 15 मिंट उते वेही करे, अखियूं बंदि करे, भगवान जो ध्यान करे, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, 15 मिंट इहो जाप कजां। पोइ साईं, पोइ जेके 3 नींबू खणी वञे उहो फिटी करे अचिजां तला ते, बस सब ठीक थी वेंदो। इन ते भरोसो अची वेंदो, चओ हरे राम। इन में भरोसो अची वेंदो कि हा ये कुछ संतन वॾो मजबूती वारी ॻाल्हि ॿुधाई आहे, पर सार छा आहे? श्री राम जय राम। नींबू थोड़ी सार आहे, सार एतिरो ई आहे, पर उहो तरीक़ा हूंदा आहिनि भक्ति सां जोड़न जे लाइ। छो जो सीधी सीधी भक्ति असांखे मिले थी त सुठी नथी लगे। चओ राम, हरे राम, श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। है न, बाक़ी आधुनिक भक्ति हुजे बढ़िया दिखावे वारी हुजे त वो ॾाढी सुठी लगंदी आहे, ॾाढी बढ़िया लगंदी आहे। पर सीधी सादी भक्ति कोई संत महात्मा वेही करे तव्हांखे चए भजन कर भाई, नाम जप, त उन ते भरोसो न ईंदो आहे। पर संतन खे भरोसो हूंदो आहे, भक्तन खे त भगवान जो ई भरोसो आहे। बस तू न संभाले तो हमें कौन संभाले, प्रभु तू रक्षा न कंदे त ॿियो केरु कंदो, ॿियो केरु मूं ते दया कंदो। चओ राम।